कि इन खां अॻु में जेके पैगंबर आया उन्हनि पैगंबरनि बि इहा साॻी ॻाल्हि कई। तव्हां जेकॾहिं हिते सिंध में रहंदड़ कुझु इस्लाम जे मुखालिफ़ माण्हुनि जो नज़रियो ॾिसंदा त उहे छा चवंदा? उहे चवंदा आहिनि त हिन सिंध जे अंदरि हिंदुनि जो वधीक हक़ आहे, उन्हनि जी मिल्कियत आहे, छो त अॻु में हिते हिंदू रहंदा हुआ। पोइ मोहम्मद बिन कासिम अची करे हुनखे मोटड़ा आया, पोइ हुनखे कढी पोइ तंहिंजे करे इहा मिल्कियत असुल हिंदुनि जी आहे। चंद ॾींहं अॻु में इहो मूंसां हिकिड़ो हिंदू जेको बहस करे पियो, थींदो असुल वारिस जेके आहिनि असां सिंध जा हिंदू आहिनि सो उन्हनि जो वधीक हक़ आहे फिलहाल जी तव्हांजो इस्लाम त 1400 साल पहिरियां आहे। मूं हुनखे चयुमि त ज़मीन कंहिं पैदा कई आहे? तोहारे पुट पैदा कई आहे या अलाह पैदा कई आहे? त ज़मीन जेकॾहिं तव्हांजे पुटनि ऐं बातिल माबूदनि पैदा कई आहे त पोइ त हुनजे मथां दावा कयो, पर जेकॾहिं ज़मीन या काइनात अलाह पैदा कई आहे त पोइ इस्लाम जी उमिरि 1400 साल न आहे। इस्लाम जी उमिरि त जंहिं वक़्त खां अलाह ज़मीन खे पैदा फरमायो उन वक़्त खां आहे, बल्कि आदम अलैहिस्सलाम खां वठी करे आहे। छाजे करे? उहो इन जे करे जो अल्लाह पाक जेके बुनियादी उसूल रखणु फरमाया इस्लाम जा, तौहीद ऐं अल्लाह ते ईमान ऐं रसूलुल्लाह पंहिंजे रसूलनि ते ईमान ऐं क़यामत ते ईमान, क़यामत खां बाद में वरी जेको आहे हशर जे अंदरि ॿीहर उथारण ते ईमान, इहे बुनियादी उसूल त तमामु अंबिया जे अंदरि हिकु जहिड़ा आहिनि ऐं इहे उसूल अल्लाह पाक शुरू खां वठी करे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे क़ाइम ऐं दाइम करणु फरमाया। इस्लाम जी उमिरि 1400 साल न आहे। इस्लाम जी उमिरि उन वक़्त खां आहे जॾहिं अल्लाह तबारक व तआला ज़मीन आसमान खे पैदा करण जो इरादो करणु फरमायो। पोइ खणी इहा अलॻि शइ आहे त इस्लाम जे पैगंबरनि जी जेका उमिरि आहे या उन्हनि जी जेका सम्झो त ड्यूरेशन आहे उहो खणी 1400 साल आहे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अचण जी। उन खां बाद में जेको हिन वक़्त ताईं उमिरि गुज़री उहा खणी 1400 साल चओ, वरना दीन मदीन इहो ई हलंदो अचे पियो। अॻु में बि पैगंबरनि इहा ई दावत ॾिनी, हर पैगंबर जी दावत इहा साॻी हुई त ला इलाहा इल्लल्लाह चओ त कामयाब बणिजी पवंदो। पोइ खणी इताअत ऐं शरीयत जे अंदरि आकामनि जे अंदरि थोरो घणो फ़र्क़ु अचे पियो, बाक़ी तौहीद जे अंदरि ऐं अल्लाह तबारक व तआला जी वहदानियत जे अंदरि इन में कंहिं बि क़िस्म जो फ़र्क़ु कोन हुयो। हाणे इन जे मुक़ाबले में जेकॾहिं तव्हां ॾिसो त पोइ हिंदुनि जा मज़हब, ईसाइनि जा मज़हब या ॿियनि जा जेके बि मज़हब आहिनि उन्हनि जो अवां मुक़ाबिलो कयो त उन्हनि जी हैसियत इस्लाम जे मुक़ाबले में कुझु बि न आहे। हूअं त इस्लाम खे जेके माण्हू पंहिंजे पंहिंजे नज़रिए अंदाज़ सां ॾिसनि था उन नज़रिए अंदाज़ जी इस्लाम मुखालफ़त करणु फरमाई आहे। जहिड़े नमूने सां राफ़िज़ी इन अंदाज़ में इस्लाम खे ॾिसनि था त बाबा हीउ इस्लाम चूंकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ई क़ुरान नाज़िल थियो ऐं उनजो पंहिंजो जेको सौट हुयो उहो हुयो हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन, जंहिंजी शहादत थी आहे 21 रमज़ान मुबारक ते। त हाणे उहे चूंकि उनजा ताल्लुक़ वारा हुया, उनजा सौट हुया, लिहाज़ा साईं जन जे वञण खां बाद में साईं जन जी मसनद ते कुर्सीअ ते वेहण जो हक़ बि हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो आहे। इहो उनजो हिकिड़ो दलील आहे। हालांकि उन्हनि जेको आहे हिंदुनि बि इन अंदाज़ में बाबा असां वारो मज़हब पुराणो आहे, तव्हां वारो मज़हब नओं आहे, नए पुराणे जे करे जेको आहे इहे माण्हुनि खे वर्गिलाइण जे कट लॻा पिया आहिनि। जहिड़ी तरह इहे जेके विरासत चवंदा त तव्हांजो पीउ जे करे दुनिया छॾे वञे उनजे मिल्कियत जा वारिस तव्हां थींदा, पर रसूलुल्लाह जी मिल्कियत जा ऐं इस्लाम जा वारिस वरी जेके आहिनि सैयदना अबू बकर फिलहाल उस्मान साईं जन इहे थिया। त असुल ॻाल्हि इहा आहे त इन्हनि जेको आहे पंहिंजे ख़ुलफ़ा जी बि मुखालफ़त कई। उन वक़्त में हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पाण हयात हुया, जिन जेको आहे अबू बकर सिद्दीक़ जी सदाकत जे मथां इमारत जे मथां बैत कई। दुनिया वारनि खे इहो सबक़ ॾिनो त असुल जेको आहे इस्लाम उहो जेके रिश्तेदारी ऐं विरासत जो नालो न आहे। इस्लाम जो हुकुम जेको आहे ईमान ऐं तक़वा ऐं परहेज़गारी जे मथां आहे। को शक न आहे त सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ईमान ऐं तक़वा जे अंदरि आला खां आला मिसाल हुया, पर उन जे मुक़ाबले में उमिरि में ईमान में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तरजीह सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे ॾियणु फरमाई, जंहिंजे करे साईं जन पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि केतिरा ई दफ़ा 17 नमाज़ रसूलुल्लाह जे मुसल्ले ते बीह करे सैयदना अबू बकर सिद्दीक़ पढ़णु फरमाई। ऐं इन खां अलावा जेके ॿिया खोड़ दलील इन जो बहस अलॻि आहे। मूं अर्ज़ु कयमि त हर को जेको आहे पंहिंजे तरफ़ खां देगिड़ी चढ़ी वेठो उहो चवंदो त इस्लाम जे अंदरि विरासत आहे, विरासत जे अंदरि जेको हिननि कब्ज़ो कयो, असुल जेको हक़ हिननि जो हुयो। हक़ जेकॾहिं हिननि जो हुयो त उहे पाण ख़ामोश छो रहिया? हिकमत जे तहत ख़ामोश रहिया, हिकमत जे तहत ख़ामोश रहिया। तव्हां बि मुनाफ़िक़ ख़ामोश रहो न, तव्हां पंहिंजे वॾनि जी ताबेदारी कयो, कन हुन जेको आहे ख़ामोशी इख्तियार कई, तव्हां वरी वेठा जेको आहे दुर्गा जो शैतान हो। तंहिंजे करे इहे जेके आहिनि सवाइ हिन जे जो इस्लाम जे अंदरि तफ़रीक़बाज़ी जो ॿियो कुझु बि न आहे। अहिड़े नमूने सां अल्लाह तबारक व तआला उतां जे काफ़िरनि खे बि जवाबु ॾिनो, फरमाईं त मा यअतीहिम मिन ज़िक्रिन मिन रब्बिहिम मुहदसिन,
काफ़िरो ही जेको मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां असां दीन नाज़िल कयोसीं इहो दीन को नओं दीन कोन्हे इल्लस्तमाउ वहम यलाबून बल्कि इहो दीन उहो आहे जेको तव्हां मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़बान खां या उन जे वही जे ज़रिए सां इन्हनि जेको आहे यहूदनि ऐं ईसाइनि जे ज़बान खां ॿुधंदा अचो पिया ईसा अलैहिस्सलाम जे ज़रिए सां इहे तव्हां वादानियत वारियूं ॻाल्हियूं त सभु ॿुधंदा अचनि पिया न ईसाई बि इन शइ जा इक़रारी आहिनि त अकेलो अल्लाह आहे उन हिंदू बि मूंखे ईअं ई चयो चई त अल्लाह अकेलो हिकिड़ो ई आहे पर उन जूं शक्लूं मुख़्तलिफ़ आहिनि को ममता जी सूरत में आहे को जेको आहे बुतनि जी सूरत में आहे को कहिड़ी सूरत में आहे को कहिड़ी सूरत में आहे मुंहिंजो कंहिं बि सूरत में कोन्हे अल्लाह अकेलो वाहदहू ला शरीक आहे अल्लाह तबारक व तआला ज़ात ऐं सिफ़ात में कंहिंजो मोहताज कोन्हे तव्हां वारा बुत त हथनि सां ठाहिण ऐं सीमेंट ऐं इन्हनि जा मोहताज आहिनि उन्हनि जूं मूर्तियूं तव्हां हथनि सां ठाहे करे उन्हनि खे जेको आहे टंगे करे पोइ उन्हनि जे साम्हूं हथ ॿधो था अल्लाह तबारक व तआला अहिड़ी कंहिं बि शइ जो मोहताज कोन्हे रब पाण ख़ालिक़ आहे हू न कंहिंखां मदद घुरंदो आहे न कंहिंजी मदद जो मोहताज आहे पूरी काइनात खे हलाए थो पैदा कई इन काइनात खे ज़िंदा जे करे रखी वेठो आहे इहा ख़ालिस सिफ़त आहे मुंहिंजे अल्लाह जी ज़ात इहा सिफ़त काइनात जे अंदरि कंहिं वटि बि कोन्हे ईअं जो ॿ टे फोड़ायामांसि हिंदू जो वापी खोतो थी वियो जंहिंखां बाद में उनजे मतिलबु स्पीड जी ख़बर पइजी पहिरियां त वॾो स्पीड वॾो हिकिड़ो पाण खे दाना सम्झे पियो मूं चयुमि त वञ भेणा हिन सां अॼु मुंहिंजो वास्तो पियो आहे हे त वॾो को पढ़ियल लिखियल हूंदो मूंखे जो किताब पढ़ तोखे किताबनि जी ख़बर न आहे मूं चयुमि किताबनि खे हिकु तरफ़ उछलाए क़ुर जो मुक़ाबिलो करे ॾिस तूं पंहिंजी गीता खे क़ुर जे साम्हूं भेटाए तुंहिंजे गीता जे अंदरि हज़ारे तज़ाद हूंदा अल्लाह जे क़ुर जे अंदरि तूं तज़ाद कढी ॾेखार 1400 साल अॻु में इहो ई क़ुर मौजूदु हुयो जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पढ़ंदा हुया 1400 सालनि खां बाद में बि इहो ई क़ुर आहे जेको असां मुस्लमाननि जो फ़ख्र आहे जंहिंजे अंदरि कंहिं बि क़िस्म जो फ़र्क़ु ऐं तब्दीली कोन्हे हमरा जो वापी बंदी ॿियो ढल त अथव ख़बर त पए इस्लाम जे बारे में थो अचे ॻाल्हाए हिंदू जेके आहिनि वारिस न जे हिन जी ज़मीन जे दर्जे तां कोई वारिस कोन्हे अल्लाह तबारक व तआला इन्ना नहनु नरिथुल अर्ज़ रब फरमाए त ज़मीन जा वारिस असां ई हिते कानून ज़मीन जे दर्जे ते असांजो हलंदो सो क़ुर फरमायो त मिर रब्बिहिम मुहदसिन भाई हीअ का नई ॻाल्हि त कोन्हे ही 1400 साल अॻु में जॾहिं क़ुर नाज़िल थिए पियो उन वक़्त में अल्लाह काफ़िरनि खे फरमायो काफ़िरो मिर रब्बिहिम मुहदसिन हीअ का नई ॻाल्हि कोन्हे अल्लाह जे तरफ़ खां इल्लस्तमाउ बल्कि तव्हां हिन ॻाल्हि खे ॿुधंदा था अचो बुनियादी तौर ते तव्हां काफ़िरनि जो नज़रियो ॿुधंदा न उहे बि चवंदा जीअं मूं अर्ज़ु कयमि त हिंदू बि चए पियो अल्लाह हिकिड़ो आहे पोइ उन जूं शक्लूं मुख़्तलिफ़ आहिनि इहा त अटो कूड़ आहे सो क़ुर बि फरमायो त तव्हां ईसाई हिंदू जेके बि आहिनि इहे ॿुधंदा अचो पिया वहम यलाबून पर इहे लहव ऐं लाभ जे अंदरि लॻा पिया हाणे जिते जेको आहे इहे फासी पवंदा इहे पंहिंजो लहव ऐं लाभ जे अंदरि बंदि थी वेंदा अल्लाह इस्लाम खे जेको आहे बुलंदी अता फरमाई जो अॼु जेकॾहिं इंडिया जे अंदरि इहे काफ़िर हिंदू जेके मरनि था साढ़े उन्हनि खे तकलीफ़ पिया आहिनि हता की मुस्लमान उन्हनि सां एतिरो ताउन कयो आहे उन्हनि जूं इस्पतालूं भरिजी वियूं आहिनि त हिननि ज़ालिमनि खे जेको आहे इस्पतालुनि खां हटाए करे उन्हनि खे अची करे पंहिंजी मस्जिदुनि में बिस्तरा विछाए करे जॻह ॾिनियूं अथनि त काफ़िर मरो हिते मस्जिद में उन्हनि जी एतिरी हेल्प ऐं मदद कई अथनि उनजे बावजूदि तव्हां ॾिसो त कश्मीर में केॾो मुस्लमान जे मथां ज़ुल्म कंदा आहिनि हिते जेके हिन जे करे ख़ामोशनि जो अक़लियत जे अंदरि आहिनि जॾहिं इहे अक्सरियत जे अंदरि ईंदा आहिनि उन वक़्त में ॾिसो त मुस्लमाननि खे तलवारुनि जे ज़रिए सां अहमदाबाद में कश्मीर में ऐं गुजरात जे अंदरि इहे वाक़िया मशहूरु आहिनि मुस्लमाननि खे कटींदा आहिनि जीअं न की गजर खे कटिबो आहे ईअं उन्हनि जे जिस्म खे मारण जे बावजूदि उन्हनि जा ज़रा ज़रा करे उन्हनि खे इबादत सम्झनि सो क़ुर फरमायो इल्लस्तमाउ वहम यलाबून इहे ख़्याल नथा कनि जिते फासंदा त ज़बान बंदि या पोइ गारी ॾींदा जाते काफ़िर फासंदो या त ज़बान दलील जी बंदि थी वेंदी या त घटि वधि ॻाल्हाईंदो इन खां अलावा हुनखे रस्तो कोन्हे क़ुर जे साम्हूं को ॻाल्हाए कोन थो सघे फरमाई त ला यतन क़ुलूबुहुम उन्हनि जूं दिलियूं जेके आहिनि फिरंदड़ आहिनि वअसरु नजवा अलज़ीन ज़लमू ऐं पाण में मीटिंग करे हिक ॿिए सां सरगोशी था कनि त इस्लाम खे कीअं जेको आहे पोइ करण जी कोशिशि कयूं अलज़ीन ज़लमू हल हाज़ा इल्ला बशरुम मिथलुकुम उन वक़्त में चवंदा हुया ही जेको मुहम्मद असां वटि आयो आहे इहो त असां जहिड़ो इंसान आहे अफदतून सिहर व अंतुम तुबसिरून फरमाई त छा तव्हां इन जादू जे पोयां जुदा हालांकि तव्हां सम्झो था काफ़िर जेके पाण में हिक ॿिए खे चवंदा त जेको मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इस्लाम आंदो इहो जेको आहे जादूगर लॻे थो छो त उन्हनि जे साम्हूं मुक़ाबले करण जी सलाहियत जो न हूंदी क़ुर उन्हनि खे चैलेंज कंदो हुयो त अरब आयो क़ुर बि अरबी जे अंदरि आहे तव्हां वटि वॾा वॾा फसीह बलीग़ शाइर मौजूद आहिनि जेकॾहिं सम्झो था त इहो मुहम्मद जो कलाम आहे ऐं मां त अणपढ़ियल आहियां तव्हां जेको आहे पढ़ियल लिखियल आहियो
तव्हां पंहिंजा वॾा भोपा ऐं पढ़ियल लिखियल सभु वठी अचो, क़ुर जी हिकिड़ी आयत ठाहे ॾेखारियनि त ख़बर पवे त जेको आहे क़ुर जेको आहे इंसान जो कलाम आहे। तव्हां सभु काफ़िर गॾिजी पिया, क़ुर जी हिकिड़ी 30 पारा त छा, हिकिड़ी सूरत त छा, हिकिड़ी आयत बि क़ुर जे मुक़ाबले जहिड़ी सुहिणी ऐं अदब वारी तव्हां ठाहे न ॾेखारी, जंहिंमां मालूम थियो त तव्हां जेको आहे अल्लाह जे हिन क़ुर जा इनकारी आहियो। तव्हां सिर्फ़ु ज़िद ऐं इनाद जे करे हिन जी इस्लाम जी क़ुर जी मुखालफ़त कयो था। पोइ तॾहिं चवंदा त हीउ त जादू आहे सिधो सो। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मौजज़ा बि ॾेखारणु फरमाईंदा, पोइ हिक ॿिए खे चवंदा त जादू पिया न वञो। क़ाल रब्बी यअलमुल क़ौल फ़िस्समाइ वल अर्ज़, अल्लाह फरमायो त प्यारा हिननि खे चओ मुंहिंजो अल्लाह ॼाणे थो जेको कुझु आसमान ऐं ज़मीन में आहे। व हुव समीउल अलीम, अवां जेको ॻाल्हायो था, जेको ॿुधो था, जेको कयो था, जेको सोचो था, अल्लाह सभिनीनि खे ॿुधंदड़ आहे। सभु शइ जो इल्मु रखंदड़ ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे। फरमाईंदा बल क़ालू अज़गासु अहलामिन बल इफ्तराहु, वरी बि काफ़िर चवंदा हा त इहे त परेशान कंदड़ ॻाल्हियूं आहिनि, इहे त असांखे ख्वाब लॻनि था, बल्कि इफ्तराहु लॻे थो त इहे हथ जूं ठाहे थो अचे। बल हुव शाइर, या त इहो शाइर आहे। फलयतिना बिआयतिन कमा उरसिलल अव्वलून, काफ़िर चवंदा असांजे साम्हूं अहिड़ियूं निशानियूं आणे ॾेखार जहिड़ी तरह हज़रत सालेह अलैहिस्सलाम निशानी आंदी। उठड़ी कढी ॾेखारी हज़रत सालेह अलैहिस्सलाम जेको हिन मां जबल मां, इहा काबन उठड़ी माना जंहिंखे चइबो आहे त पेट वारी, इहा उठड़ी ॿाहिरि निकिती, ॿाहिरि अची करे फर्द ॾिनई, क़ौम वारनि को बि ईमान न आंदो। अहिड़े क़िस्म जूं निशानियूं ज़हन में रखी करे सवाल कंदा अहिड़ियूं निशानियूं ॾेखार। हालांकि मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खां वधीक निशानियूं ॾेखारणु फरमायूं। साईं जन मिना जे मैदान में बीही करे अल्लाह जे हुक्म सां आसमान ते चमकंदड़ चंड खे साईं अशद आंगुर सां इशारो करणु फरमायो, रब इन चंड खे बटुकर करणु फरमायो। इन खां अलावा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो लुआब मुबारक कोड़े खूह जे अंदरि दाख़िल करणु फरमायो। उहो कोड़ो खूह मिठो बणिजी वियो। अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह जा केतिरा ई मौजज़ा फरमाई त इहे मौजज़ा हिकु तरफ़, सभ खां वॾो मौजज़ो मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां नाज़िल थियल इहा अल्लाह जो क़ुर आहे, जंहिं क़ुर जो मुक़ाबिलो काइनात जे तख़्ते ते को करे नथो सघे। हे क़ुर वॾो एज़ाज़, वॾो मेडल आहे। क़ुर ते फ़ख्र आहे असां मुस्लमाननि खे क़दुरु कोन्हे, वरना अल्लाह हिन क़ुर जे अंदरि वॾा नूर जा ऐं रोशनी जा अल्लाह पाक मीनार रखणु फरमाइनि। कोई क़ुर खे सम्झे त सही, मां हैरान थी वेंदो आहियां जॾहिं क़ुर जे बारे में को माण्हू बहस कंदो आहे, हुनजी ज़बान बंदि थी वेंदी आहे न, पोइ ख़बर पवंदी आहे त वाक़ई इहो क़ुर मौजिज़ किताब आहे, क़ुर जो को मुक़ाबिलो नथो करे सघे। फरमाईंदा मा आमनत क़बलहुम मिन क़रयतिन अहलकनाहा, फरमाईंदा असां त निशानियूं ॾिनियूंसीं, पर इन खां पहिरियां बि जिन क़ौमुनि जे मथां असां अहिड़ा हुकुम नाज़िल कयासीं उन्हनि बि ईमान न आंदो। पोइ असांजो जॾहिं ईमान न आणण वारा ज़िद करे बीहंदा आहिनि, पोइ असांजो कानून इहो आहे असां क़ौम वारनि जे मथां अज़ाब आणे उन्हनि खे हलाक करे छॾींदा आहियूं। अफ़हुम युमिनून, फरमाईंदा छा पोइ तव्हां ईमान नथा आणियो। वमा अरसलना क़बलक इल्ला रिजालन नूही, सो क़ुर फरमाईंदा जिन ईमान न आंदो उन्हनि खे असां ईअं हलाक कयोसीं। हिननि जो बि असर ॼण त उन्हनि जहिड़ो थियण वारो आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह जे क़ुर खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।